मूंखे शक आहे त छोकिरीअ खे भॼाइण वारो सिकू। बस शहलाल बस बस। तूं पंहिंजी नाअहली खे लिकाइण जे लाइ ॿियनि जे मथां शक जा इल्ज़ाम थो आणी। मूं तोखे वरी वरी चयो मूं तोखे त रूंडे ते नज़र रखजांइ। निकाह थियण ताईं तव्हांजी इहा ज़िमेदारी ऐं तव्हां पंहिंजी ज़िमेदारी न निभाए सघियो। उन्ही करे मां तव्हांखे हाणे सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां। 2 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं तव्हां छोकिरी खे हथु करे उनजो निकाह हैदर सां न करायो त पोइ कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त ऐं वक़ार जो, मां तुंहिंजी भेण जो निकाह हैदर सां कराईंदुसि। चाचा खान! हथ कढोस। शेरल मूं साम्हूं तुंहिंजी इहा हैसियत आहे। इन्ही करे ॿीहर मुंहिंजी जुती जे नोक खां पंहिंजो कंध न कटराइजांइ, न त इहो कंध कपियो वेंदो। वञी रूंडे जी निड़ीअ ते लत रखी छोकिरी जो ॾस पतो वठी छोकिरी खे हिते वठी अच ऐं उनजो निकाह हैदर सां कराए। इहा ई तुंहिंजी ज़िमेदारी आहे। जॾहिं त तूं रूंडे जे तरफ़ खां चङो मुड़ुस थी हिते आयो आहीं त पोइ हाणे इहा चङ मुड़सी निभाए ॾेखार, न त ॿी सूरत में तुंहिंजी भेण जो निकाह हैदर सां करायो वेंदो। तो त सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत आहे। 4 ॾींहं तव्हांजे लाइ क़यामत खां घटि न हूंदो। हथ कढोस। हेलो डे, हाँ तो जी, शिकिल गुम कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।